वेलकम बैक नाज़रीन। अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे उहो क़ौम पर सियासत जे हवाले सां आहे। असांजो महिमान आहे अब्दुल ख़ालिक जुणे जो, कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। जीअं सिंध महाज़ जो वाइस चेयरमैन आहे, वकील बि आहे, दानिश्वर भी आहे, लेखक भी आहे। सर मुंहिंजी ॻाल्हि पई थी त अव्हां सां अव्हां पार्टी जेकी आहे उन जा अव्हां जवाबदार आहियो। जीअं सिंध महाज़ जी ॻाल्हि कंदासीं, 95 में साईं GM जी वफ़ात खां पोइ अव्हां जीअं सिंध महाज़ खे रीएक्टिव कयो। ॿीहर अॻिते हली 2000 में वरी साईं GM जो पोटो ज़ैन शाह उहे अव्हां सां गॾु थिया। 2001 में ज़ैन शाह वारा 1 साल में अव्हां सां न हली सघिया। अलॻि वरी जीअं सिंध महाज़ जो वजूदु आंदो, अलॻि दुकानु खोलियो, अव्हां जो पंहिंजो अलॻि दुकानु, अलॻि अलॻि देॻड़ियूं पकियूं, इन जो छा सबबु हो? साईं 1995 में साईं जे इंतकाल जी ॻाल्हि तव्हां कई। उन महिल हिकिड़ी ॻाल्हि हली, साईं जो नालो वठंदड़ सभु गॾु थी वञो। असां चयोसीं त भई सियासत में ईअं भाकुर न पाइबा आहिनि, हिसाब किताब थिए। ऐं ख़ासि तौर ते उन जी लिखत आहे। असां उन महिल बि चयोसीं त क़ौमी तहरीक में क्राइम फैक्टर जेको आहे उन वॾो नुक़सानु ॾिनो आहे, उन जो तदारुक कयो वञे त पोइ गॾु थिबो, न त न थिबो। ॿियनि दोस्तनि चयो त हे वक़्तु लेखे चोखे जो न आहे, गॾु था थियूं। ॿिया सभु गॾु थी विया। जीअं महाज़ जो बि हिकिड़ो तमामु वॾो हिसो जेको आहे तव्हांखे ख़बर आहे असांखां जुदा थी हुन नई जमायत ठाहियो। पर वक़्तु साबित कयो त असांजी ॻाल्हि सही हुई। उहे जेके उन महिल माण्हू गॾु थिया 2005 में, उहे हींअर 8 धड़नि में मुख़्तलिफ़ धड़नि में कमु था कनि। ऐं उन्हनि मां हिकिड़ो सैयद ज़ैन शाह हो। उहा नई जमायत क़ौमी महाज़ ठाहींदड़नि में उहो बि शामिल हो। जंहिं चयो त उहा ग़लति आहे, उहे ई इल्ज़ाम जेके असां हल्के अंदाज़ में रखिया, उन वधीक सख़्तु एलिगेशन लॻाया त उते क्राइम आहे, उहो करे उन छॾियो। असां चयोसीं भई जेकॾहिं क्राइम जे करे ई तव्हां उहा जमायत छॾी आहे त असां ऑलरेडी क्राइम जा मुखालिफ़ आहियूं, पोइ अचो त गॾिजी कमु कयूं। इन बुनियाद ते गॾु थियासीं। पर पोइ उन्हनि जे तवसुत सां वरी अहिड़ा माण्हू अचणु लॻा जिन ते क्राइम जा इल्ज़ाम हुया। असां चयोसीं भई ॻाल्हि त पोइ साॻी थींदी, उन्हनि खे असां बर्दाश्त न कंदासीं। उन जे अख़बारुनि में रिकॉर्ड पियो आहे उन जे ते, उन्हनि सां इख़्तिलाफ़ जी शुरूआति उतां थी। ऐं जीअं सिंध महाज़ सां हुननि जी वफ़ादारी या सचाई केतिरी हुई, उहो चवंदा आहिनि धकनि जा शायदि फट आहिनि बुटंदा। अॼु ज़ैन शाह, रुगो ॻाल्हि पूरी करण ॾियो, ज़ैन शाह अॼु जीअं सिंध महाज़ सां हुन जो वास्तो ई कोन्हे को, वरी सियासत ई हुन ॿी वञी कई। पर साईं GM जो पोटो आहे ऐं उनखां उन सियासत सां नज़रिए जी ॻाल्हि पिया कयो, उन ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ माण्हू। यस, GM सैद उहो माण्हू आहे इन बरे सग़ीर में, ऐं ख़ासि तौर सिंध में GM सैद नवां सिहतमंद क़ौमी लाड़ा ॾिना। उन्हनि मां हिकिड़ो इहो हुयो त हुन कॾहिं बि ख़ानदान खे सियासत सां न जोड़ियो, कॾहिं न हुन चयो, किथे बि हुन ज़िक्र न कयो। जीअं ॿिया लीडर जेके आहिनि सभु औलाद ॼमेनि थो त हुनखे पंहिंजो जानशीन कनि। हाणे बि अवां साईं अमीर हैदर शाह साईं जो वॾो पुटु उनखे खणी उनजी अॻुवाणी में गॾु थियण जी ॻाल्हि पिया कयो, पुछो था कयो? मूं कान कई आहे। अवां न पिया वञो, अञा ॻाल्हि ई कान थी। अवां सां मीटिंग न थी आहे, कोन ॻाल्हायो आहे। छा अवां जी पार्टी खे, अवां जे हुन सिस्टम खे अहमियत न पिया ॾियनि? उहा हुननि जी मर्ज़ी आहे। केरु बि असां सां ॻाल्हाइण ईंदो, असां सियासत में सियासी वर्कर आहियूं, ॻाल्हाइण लाइ असां ओपन आहियूं, पर लेखे चोखे सां थींदो। कहिड़ो लेखो चोखो थींदो? छा थींदो? छा हिसाब किताब थींदो? सियासी बिनत असां लेखो चोखो इहो थींदो त जेकॾहिं गॾिजण जी या इतिहाद जी ॻाल्हि थी थिए त उनजा बुनियाद कहिड़ा आहिनि, ऐं उन में माण्हू जेके हूंदा उन्हनि माण्हुनि जो सियासत जे हवाले सां कैरेक्टर कहिड़ो आहे। थी सघो था जेकॾहिं थी सघो था उन्हनि सां गॾु, जेकॾहिं ॻाल्हियूं अहिड़ियूं अचनि त थियनि त छो न खिचड़ी जेकी ठहंदी कामयाब वेंदी, उहा खिचड़ी उहा देॻड़ी कामयाब वेंदी। मां उहो त चवां थो न, इहो त कहिड़नि बुनियादनि ते थिए थो। ईअं न कबो, भाकुर न पाइबा, हिते राजूणो तरीक़ो न थींदो। अमीर हैदर शाह साईं जो पुटु सदाईं अखियुनि ते, उहा हुन जी इज़त। पर GM सैद जी सियासत कॾहिं बि ख़ानदानी सियासत न रही, इहा मां वरी क्लियर थो कयां। हुन कॾहिं न कई। जॾहिं हुनखां पुछियो वेंदो हो साईं तव्हांजो भला को जानशीन, जॾहिं बि हुनखां पुछियो वियो हू चवंदो हुयो त बाबा को बि मां जानशीन मुंहिंजो मुक़ररु न आहे, जंहिंजा अमल सालिह हूंदा, जंहिंजो किरदारु सुठो हूंदो। अवां नथा सम्झो त साईं GM जो ख़ानदान आहे, साईं जलाल शाह, अमीर हैदर शाह, हुनजो वॾो बि आहे ज़ैन शाह, उहे साईं GM वारी सियासत नथा कनि, बिल्कुलु अलॻि सियासत पिया कनि। हा, उन्हनि कॾहिं बि कान कई आहे साईं जी सियासत, न कॾहिं कई आहे न हाणे कनि था। उन सां अवां जे नज़रिए खे धकु नथो लॻे? को धकु कोन थो लॻे।
तो पोइ माण्हू GM सैद जे हूंदे ई कीअं लॻो आहे धकु कीअं लॻो आहे 40 सालनि खां वठी 1970 वारे ॾहाके खां वठी कॉम्प्रेस सियासत जो आगाज़ थियो साईं GM सैद पंहिंजो अलॻि नज़रियो ॾिनो 40 साल थी चुका आहिनि 40 साल में माण्हू जवान थी चुको आहे अॼु बि कॉम्प्रेस सियासत जवान नथी सघी आहे उहा ॿाराणी सोच में आहे कॉम्प्रेस सियासत ई जवान सियासत आहे ॿी सभु ॿाराणी सियासत आहे कीअं जवान सियासत आहे किथे बालग थी आहे कॉम्प्रेस सियासत किथां आई अॼु बि तव्हां शागिर्द सियासत में ॻाल्हियूं पियूं हलनि शागिर्द सियासत जी ॻाल्हि ग़लति ॻाल्हि आहे तव्हां ऐं असां हींअर अॼु जेको सिंध जो मुक़दमो वेठा डिस्कस था कयूं इहो GM सैद जे सियासत जो मंतक़ी नतीजो आहे भुट्टा साहब मां दावा सां चवां 72 में जॾहिं GM सैद चयो त सिंधी जुदा क़ौम आहे सिंधियत जे बुनियाद ते सियासत GM सैद कई जेके मुक़ाबले में हुया उन्हनि इन जी मुखालफ़त कई त सिंधियत जी ॻाल्हि करणु मुल्क दुश्मनी आहे अवाम दुश्मनी आहे अॼु उहे माण्हू जिन GM सैद जे सियासत खे ईअं चयो उहे अॼु सिंधी क़ौम जी ॻाल्हि करण ते मजबूर आहिनि इहो GM सैद ॻाल्हि कंदड़ अव्हांखे वोट कोन था ॾियनि अव्हांखे इलेक्शन में कामयाबु कोन था कनि ख़ुदि अव्हां डिॼी था वञो सभु माण्हू बीहो कोन था इलेक्शन में वॾेरनि पीरनि ॿीरनि जे साम्हूं बीहण लाइ बि तयारु कोन अव्हां वटि किथे इहो कंहिं चयो आहे त इनकलाब असेंबलीअ जे वोट सां ईंदा बाक़ी छा सां आणींदो इनकलाब सिंध खे झंडो खणी तव्हां इनकलाब आणींदो मुल्क खां अलॻि थींदो तव्हां छा सोचो था थी वेंदो बाक़ी राणीअ जा वण दुनिया में कीअं इनकलाब आया आहिनि पढ़ी ॾिसो वञे त दुनिया में इनकलाब कीअं आया आहिनि सिंध खे बुनियादी तब्दीली खपे थी जे इनकलाब जे लफ़्ज़ खां माण्हू डिॼनि था त खणी न इस्तेमालु कयो बुनियादी तब्दीली कॾहिं बि विधिन सिस्टम न आई आहे सिस्टम जे अंदरि न आई आहे पढ़ियो लिखो सिस्टम खां ॿाहिरां आई आहे पर उन ते अमल सिस्टम खां ॿाहिरां आई आहे ऐं सिंधी माण्हू जिदोजहद में सिंध वारी ॻाल्हि ते था अचनि धारी आबादकारी न थिए सिंध में कालाबाग डैम न ठहे सिंध में सिंध जे वसीलनि जी मालिकी जे इहे कॉम्प्रेस सियासत जा नारा इहा ई त मां ॻाल्हि थो कयां त इहा असांजी कामयाबी आहे न पीपुल्स पार्टी जॾहिं ठही पोइ छो नथा वञी इलेक्शन में वेही तव्हां इलेक्शन में खटे उन असेंबली वेही उहा साॻी ॻाल्हि साॻियो माण्हू जो मसइलो माण्हूअ जो मुक़दमो छो नथा पढ़ो असेंबलीअ में वेंदासीं पोइ छा थींदो ॻाल्हि करे सघो था उहो जेको तव्हां ॻाल्हियूं असेंबली में बिल त पास करे सघो था नारनि कुकरनि सां छा कंदा असेंबलीअ जेका तव्हां हिन ख़बर वञी रखो सिंध असेंबलीअ जेके बिल पास कया उन्हनि जो हशर छा थियो आहे केतिरा बिल पास कागज़ में फाड़े फिटी कया उन ते कागज़ में थियो आहे केतिरा बिल सिंध जे हक़नि जो हिकिड़ो ॿुधायो सिंध जे हक़नि जो हिकिड़ो ॿुधायो अमल थियो आहे चश्मा जे कालाबाग में हिकिड़ो 4 भेरा बिल त पास थिया उन्हनि ते उन खां सवाइ कीअं अमल छा थियो आहे चश्मा जे लिंक कैनाल ते अमल थिए पियो कोशिश कनि पिया उहो कोशिश त कनि पिया अमल त नथो थिए अमल नथो थिए न पर ॻाल्हि आहे त कोशिश त उन्हनि कई आहे छो इल्ज़ाम हणंदो त कुझु कोन था कनि पिया फज़ूल कोशिशूं वक़्त जो ज़ियान आहे ऐं मां जीअं चवां थो कॉम्प्रेस जी जेकी सियासत आहे उहा फज़ूल सियासत न आहे या फज़ूल जेके उहे इल्ज़ाम तराशी न आहे नतीजा ॾिसो न तव्हांखे इल्ज़ाम हणण जो हक़ आहे नतीजा ॾिसो छा आहिनि ठीकु आहे न सिंध असेंबलीअ ॿोलीअ जो बिल पास कयो सिंध जी सरकारी ॿोली सिंधी हूंदी उनखे इस्लामाबाद मां ऑर्डिनेंस करे रद्द कयो वियो सिंध असेंबली जंहिंजा तव्हां मिसाल ॾिना उन 4 दफ़ा चयो त ग्रेटर थल कैनाल कालाबाग डैम सिंध दुश्मन मनसूबा आहिनि उहे न ठहणु खपनि उन रिज़ोल्यूशन जे पास हूंदे उन जे मुल्क जे सदर थल कैनाल ठाहे छॾियो सिंध असेंबलीअ छा कयो बलोचिस्तान असेंबलीअ जी यूनानिमस करारदाद पास थी पई आहे त जेके वफ़ाक़ परस्त कॉम्प्रेस जी सियासत ते ॻाल्हाइबो ख़ुदि अवां जी सियासत ते ॻाल्हाइबो महाज़ ते बि ॻाल्हाइबो पर नंढड़ी ब्रेक खां पोइ नाज़रीन वठो था नंढड़ी ब्रेक अॼु असां महिमान आहे अब्दुल ख़ालिक जुणे जो पाण जीअं सिंध महाज़ जो वाइस चेयरमैन आहे खोड़ ॻाल्हियूं कबियूं सिंध जे मुक़दमो में पर नंढड़ी ब्रेक खां पोइ